बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, तव्हां अॼुकल्ह जा हालात ॾिसंदा हूंदा। तमामु पंहिंजो मुल्क ॾुखिया हालात मां गुज़रे पियो। अॼुकल्ह मुआशिरे में ॾिसंदो बेचैनी सी सूरत हाल आहे। इहा इन जे करे आहे त फिनेंशियल रेस्ट्रिक्शन्स आहिनि। जेको आम माण्हू आहे उहो घाणे में पीड़िजी रहियो आहे। कोशिशि कयो त पंहिंजे हथां वसां पंहिंजे हड़ां ॿियनि जी मदद कयो। जेको ग़रीब ॾिसो उन जी मदद कयो। जेके पढ़ियल लिखियल आहियो तव्हां ते घणी ज़िमेदारी थी थिए। तव्हां जेकॾहिं जॉबलेस आहियो त कोशिशि कयो वॾनि शहरनि ॾांहुं मूव कयो ऐं वॾनि शहरनि में अर्निंग जा ऑप्शन्स आहिनि, अपॉर्चुनिटीज़ आहिनि। उन जे करे असां गुज़ारिश कंदासीं त तव्हांखे त हथ ते हथु रखी वेहो न, मुआशिरे में निकिरो, भलाई जा कम कयो ऐं पंहिंजी फिनेंशियल स्ट्रेंथ जे लाइ कोशिशि वठो। तव्हां मज़बूत हूंदो, तव्हांजो घरानो मज़बूत हूंदो त यकीनन अल्टीमेटली उन जो रिज़ल्ट पूरी क़ौम ते पवंदो। बेहिमत न थियो, हिमत कयो। एवरीथिंग इज़ पॉसिबल। तव्हांजी हिमत सां तव्हांजो बि फ़ाइदो आहे, तव्हांजी फैमिली जो बि फ़ाइदो आहे, पूरी क़ौम ऐं मिलत जो फ़ाइदो आहे। थैंक यू वेरी मच।